मदीने जे मीर सां लाई दे त पल्ले गंजा पाई दे हा लाई दे त पल्ले गंजा पाई दे मोहब्बत वारन खे मिलंदो वा मोहब्बत प्यार मदीने में छो त यतीमन आई बेवाहन जो माया मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो वा मोहब्बत प्यार मदीने में। नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं तालके पनवाकिल जे ॻोठ रबड़नो कलोड़ो जेको तालके पनवाकिल खां 15 किलोमीटर जे पंध ते आहे ऐं उते हिकिड़ो तमामु मशहूरु नातख़्वान आहे जंहिं पंहिंजो नालो पूरी सिंध में रोशन कयो आहे ऐं अॼु असीं उन ते उनजे ॻोठ पहुता आहियूं ऐं अॼु उन सां असां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनजो अॼु इंटरव्यू कंदासीं जेको अव्हांखे ॿुधाईंदासीं। सो हिन वक़्तु असां सां नातख़्वान मौजूदु आहे, अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। हाफ़िज़ अब्दुल मजीद अब्बासी ॻोठ रबड़नो कलोड़ो लग निर्श जी। अच्छा तालीम साईं इंटर क़ुरान पाक जा हाफ़िज़। तव्हांखे कॾहिं खां शौक़ु थियो? मूंखे साईं तक़रीबन 2000 खां जी जी। अच्छा 2000 खां पोइ असां पढ़ंदा हुआसीं मदरसे में पनवाकिल उस्ताद मौली कुर्बान सेकेंडरी सदूजा। कुछ टाइम उते पढ़ियासीं, उतां खां बाद में ॻोठ अलवदा खान जूणे जो सुल्तानपुर जे भिक में हिफ़्ज़ उते मुकमल कयोसीं। उन खां बाद में पोइ नातिन जी शुरूआत थी। तव्हांजी माना शौक़ीन तव्हांखे थियो त जेकर मां नातख़्वान असां उस्ताद हाजी गुल मोहम्मद उमर असांजो उस्ताद आहे, असां उन जी आवाज़ में तमामु घणो मुतमइन हुआसीं जा प्रस्तार हुआसीं। उन खां ॿुधी पोइ असां जेको आहे सो साईं जा शागिर्द बि थियासीं ऐं साईं जी कापी अक्सर करे वापराईसीं असां। तव्हां पहिरीं जेका नात पढ़ी उहा कहिड़ी हुई? पहिरीं नात असां पढ़ीसीं शाल मदीने मरी वञा। उन खां बाद में जेके असांजी तमामु घणी नात मक़बूल वई मदीने जे मीर सां लाहींदे, उहा तमामु काफ़ी मुंहिंजी मशहूरु थी मोबाइलनि में। ऐं अक्सर करे मां जीअं हींअर रहाइश चूंडके में आहे, ख़ादिम आरादीन जे बंगले ते उते मस्जिद आहे, उन में पेशमाम आहियां। पोइ इन साइड थर वारी साइड ते तमामु घणो नंढड़ा ॿार बि ॾिसी करे चवंदा आहिनि मूंखे जीअं ओयो वञे थो जेको मदीने वारे मीर सां लाहींदो आहे। अच्छा उहा तमामु असांजी पूरी सिंध में नात मशहूरु थी। तव्हां कहिड़े कहिड़े शाइरनि जी नातियूं ॻायूं आहिनि? हाजी गुलाम नबी महेसर, उन खां बाद में पंहिंजो फ़क़ीर अब्दुर्रहीम अज़मी असांजो पसंदीदा शाइर आहे। अच्छा जी। ऐं उन खां पोइ तव्हां कहिड़े कहिड़े चैनलनि ते नातियूं ॻायूं आहिनि? पेटीएन ते बि ॻायूं आहिनि, सिंध टीवी ते, आवाज़ टीवी ते, जेके बि चैनल आहिनि कशिश ते विया आहियूं, रमज़ान शरीफ़ में वेंदा आहियूं। जी तव्हांखे को नातनि जे सिलसिले में कोई अहिड़ो अवार्ड या काई? बिल्कुलु, मूंखे साईं मदीने पाक जी फ़र्ज़ी टिकट मिली इन नात जे सदक़े ते। अच्छा हा, फ़र्ज़ी हज जी टिकट मिली। फ़क़ीर ख़ादिम हुसैन आरादीन बच कर मूंखे मदीने पाक मोकिलियो। माशाअल्लाह। उन वक़्तु नात ॿुधी करे जी साईं तमामु नातिन जे करे फ़क़ीर तमामु मूंखे प्यारो घुरंदो आहे। ऐं उन नवाज़ियो आहे बच कर मूंखे मदीने पाक मोकिलियईं ऐं साईं जो मां बेहद शुक्रगुज़ार आहियां फ़क़ीर जो। तव्हां कहिड़े कहिड़े शहरनि में नातियूं ॻायूं आहिनि? तक़रीबन पूरी सिंध में विया आहियूं, बलोचिस्तान वेंदा आहियूं, हेॾां मुल्तान ते विया आहियूं। अच्छा जी। कहिड़ी कहिड़ी ॿोलियुनि में तव्हां नातियूं ॻायो? ॿोली साईं बलोचकी में बि ॻाई आहे, अरबी में कोन पढ़ी आहे ऐं जी साईं सिंधी बि त फुल पढ़ंदा आहियूं, उर्दू में बि पढ़ंदा आहियूं। जी तव्हांजी का अहिड़ी सराइकी में सराइकी में बि नात पढ़ी आहे? मशहूरु नात उस्ताद जी उहा पढ़ंदा हुआसीं, मेखूं बि मदीना मुनव्वर ॾेखामी। माशाअल्लाह। तव्हां माना घणो मदीने ते ॻायो आहे? जी साईं मदीने जा तमामु आशिक़ आहियूं ऐं उन जे सदक़े ते अलाह साईं हर मुस्लमान खे नसीब कंदो। तव्हांजे हिते उसे पासे में का नातनि जे हिसाब सां तव्हांजी का हौसला अफ़ज़ाई थी आहे? बिल्कुलु, तमामु जेके बि ही तर वारा असांजे ॻोठ निर्श ऐं जेके बि असांजे बोहियूं आहिनि ॻोठ आहिनि, मूंखे तमामु घणो बेहद प्यारु ॾींदा आहिनि। ऐं हींअर त मां ॿाहिरि रहां पियो पर तमामु वॾे शौक़ सां मूंखे हिते घुराए करे ऐं पंहिंजे ई ॻोठनि वारा ॿुधा आहिनि मूंखां नातियूं। सोढ़े ॻोठ वारा जेके बि तक़रीबन हिते पंहिंजे पसंदीदा जे ॻोठ आहिनि वॾी मोहबत कंदा आहिनि। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.